नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त FIA लाड़काणे में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां रक़म जी गैर कानूनी कटौती कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन कंदे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA जे तर्जुमान मुताबिक़ FIA बस स्टैंड वटि कार्रवाई करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां गैर कानूनी कटौती कंदड़ ॿिनि ॼणनि अब्दुल लतीफ़ ऐं मज़हर हैदर खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेके मुस्तहिक़ औरतुनि खां फ़ी कार्ड ते 1000 खां 1500 रुपया कमीशन वठी रहिया हुआ। तर्जुमान ॿुधाए त कार्रवाईनि दौरान जवाबदारनि खां लखे रुपया रोक, मोबाइल फोन, बैंक कनेक्टिंग डिवाइस ऐं ॿियो सामान बि हथु कयो वियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त FIA लाड़काणे में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां रक़म जी गैर कानूनी कटौती कंदड़नि ख़िलाफ़ क्रैक डाउन कंदे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA जे तर्जुमान मुताबिक़ FIA बस स्टैंड वटि कार्रवाई करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मां गैर कानूनी कटौती कंदड़नि ॿिनि ॼणनि अब्दुल लतीफ़ ऐं मज़हर हैदर खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जेके मुस्तहिक़ औरतुनि खां फ़ी कार्ड ते 1000 खां 1500 रुपया कमीशन वठी रहिया हुआ। तर्जुमान ॿुधाए त कार्रवाईनि दौरान जवाबदारनि खां लखे रुपया रोक, मोबाइल फोन, बैंक कनेक्टेड डिवाइसिस ऐं ॿियो सामान बि हथु कयो वियो आहे।